कंडियार में मुख्तियार काजी 3 महीननि खां कुर्सी ख़ाली पियल आहे, जंहिं करे आफ़ीस जो कारोबार ठप थी वियो आहे, जॾहिं त आफ़ीस जो अमलो पिणु मफ़लूज बणिजी वियो आहे। मुख्तियार कार मुक़ररु न हुजण करे खातेदार सख़्तु परेशान आहिनि। उन सिलसिले में आल पार्टी अलायंस जे अॻुवाणनि शहरनि कोशिश सां ॻाल्हाईंदे चयो त ताईं पंहिंजो हिन सीट जो तहलिक आहे त निधड़की त सॼी सिंध आहे। हर जॻह ते जेकी असांजो केॾारो आहे मरसियो आहे उहो दाहूं ई दाहूं आहिनि। हाणे ही कंडियारे जो तालको हेॾो सारो सरसब्ज़ ऐं गॾोगॾु वॾी हिकिड़ी पॉपुलेशन रखंदड़ ही कंडियारे जो तालको आहे, जंहिंमें गुज़िरियल 3 महीननि खां वठी करे मुख्तियार कार जी पोस्ट वेकेंट आहे, ख़ाली आहे, जिते मुख्तियार कार जी पोस्टिंग नथी कई वञे पई, जंहिंजे नतीजे में जेको नुक़सानु हिन पसगिरदाई जो थिए पियो उन खां असांजा अरबाब अख्तियार ॼण त अणवाक़िफ़ हुजनि। हिन जे नतीजे में जेकी सूरत हाल आहे तो वो शागिर्द जंहिंजा मसइला आहिनि, उहो रेवेन्यू जो मैटर, जंहिंमें इंतिखाब फर्दीअ खां वठी सालवंसी सर्टिफिकेट ताईं फारम 7 या 8 जी दाख़िला ऐं उन खां सवाइ जुडिशरी जा मसइला बि किथे रिकॉर्ड पेश करणो आहे कोर्ट में या इंतज़ामी हवाले सां बि मुख्तियार कार जो हिकिड़ो किरदारु हुजे थो, त इहे एतिरा ख़ासा कम आहिनि जंहिं हवाले सां मुख्तियार कार न आहे त इहे एतिरो केतिरो हिकिड़ो मसइलो आहे जंहिंजे करे कंडियारो वासी या हिन तहलके जा रहंदड़ माण्हू इंतिहाई परेशान आहिनि। सो असां हिन नंढड़े एहतिजाज जे ज़रिए पंहिंजो आवाज़ इक़्तिदार जे ऐवाननि ताईं पहुचाइण चाहियूं था ऐं ख़ासि तौर ते DC नौशहरो फिरोज़, कमिश्नर रेवेन्यू शहीद बेनज़ीर आबाद नवाब शाह ऐं उन खां सवाइ सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं स्पेशली गुज़ारिश कंदुसि सैयद आसिफ हैदर शाह साहब, जंहिंजो तहलिक बि कंडियारे सां आहे ऐं हिन वक़्तु सिंध जा चीफ सेक्रेटरी आहिनि, त अवां जो ही तहलको जितां अवां जी जनम भूमि आहे उहो ख़ाली पियो आहे, माण्हू परेशान आहिनि ऐं MP MNA खे बि असीं गुज़ारिश कंदासीं त जल्द अज़ जल्द बग़ैर कंहिं मसलहतुनि जे मुख्तियार कार जी हिते पोस्टिंग कई वञे त जीअं माण्हू सही नमूने सां उन्हनि जो कारवार जेको हिन ऑफिस सां वाबस्तु आहे उहो बहितर अंदाज़ में हली सघे। 3 महीननि खां मुख्तियार कार जी पोस्ट ख़ाली आहे। हितां जा ज़रई खातेदार ज़मींदार जिनके फर्दियूं कढाइणियूं आहिनि या का दाख़िला कराइणी आहे सख़्तु परेशान आहिनि। रोज़ानो हिते अचनि था, वेही हितां इंतज़ारु करे वापसि हलिया था वञनि, उन्हनि जा मसइला हल नथा थियनि। इन जे करे असांजो मुतालबो आहे सियासी समाजी तंज़ीमुनि जे तरफ़ां आल पार्टी अलायंस जमीयत उलमा इस्लाम सभिनी तंज़ीमुनि जे तरफ़ां गॾियल मुतालबो आहे फौरी तौर ते मुख्तियार कार मुक़ररु कयो वञे। ॿी सूरत में असां सख़्तु एहतिजाज करण ते मजबूर थींदासीं। साईं हीअ सूरत हाल आहे तालके कंडियारे जी, जेको तालको कंडियारो ज़िले नौशहरे फिरोज़ खां पहिरियों ही तालको पुराणो आहे, जंहिंजी पॉपुलेशन तमामु घणी आहे ऐं अरबाब इख्तियार वारनि खे घुर था कयूं। आउं सिंध सागर पार्टी जे लाइक़ फोरमन जो कन्वीनर आहियां आल सिंध जो, तंहिंजे करे मां गुज़ारिश थो कयां त DC खे ऐं जेके अरबाब इख्तियार जिन जे हथनि में इहे कानून आहिनि, महिरबानी करे कंडियारो में मुख्तियार कार सां मुक़ररु कयो वञे, जीअं शागिर्द, हारी, मज़दूर, ज़मींदार सभिनी जो मसइलो हल थिए। अब DC साहब खे गुज़ारिश थो करियां, जेकॾहिं मुख्तियार कार साहब चंद ॾींहंनि में कंडियारे तालके में न आयो त पोइ असां हाई कोर्ट जो दरख़्वास्त करण ते मजबूर थींदासीं। कंडियारो में जेको त हे पुराणो तालको आहे, अंग्रेज़ जे दौर खां कंडियारो में जेको मुख्तियार कार 3 महीननि खां मुक़ररु कोन्हे ऐं माण्हुनि खे तमामु वॾी तकलीफ़ आहे। 7 फारम कीअं ठहे, उन खां पोइ सालवेंसी सर्टिफिकेट कीअं ठहनि ऐं हाणे जेके हारी कार ठहिया उन्हनि जा 7 फारम वेरीफाई कीअं थियनि। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं ऐं रेवेन्यू जो मिनिस्टर खां गुज़ारिश था कयूं त कंडियारे में जल्द खां जल्द को सुठी साख रखंदड़ मुख्तियार कार मुक़ररु कयो वञे। शहरनि खातेदारनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह समेत वसवारनि खां मुतालबो कयो आहे त कंडियारो में मुख्तियार कार मुक़ररु करे खेनि परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन ज़ुबैर आबादी सां गॾु अल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल, कंडियारो।